रहमतुल्लाह अलैह कोटली ये यूनिट था मदरसे जो तालिब फरमान अली हुसैनी ताने सामो बाबू मुर्शिद करीम जी मनकबत बुधाईंदो इंशाअल्लाह ताला यकीन है बाबू मुर्शिद करीम में त हिन साल वरी असां के मदीने मोकिलींदो छो सुभान अल्लाह ऐं ताकि थोड़े वक्त जे अंदर ही असांजे महबूब मुर्शिद करीम जी निगाह करम आहे मुनाफिक त वॾा वस था कनि मदरसे खे फिटाइण जे लाइ बंदि करण जे लाइ लेकिन असांजो कदम इंशाअल्लाह ताला अॻिते हूंदो ऐं महबूब मुर्शिद करीम जो सायो असां जे मथां ता देर जारी सारी हूंदो आमीन चओ ऐं महबूब मुर्शिद करीम जे सिहत जे लाइ ता सभिनी जे मथां हक़ आहे त महबूब मुर्शिद करीम लजपाल जी सेहत जे लाइ दुआ करो त अल्लाह करीम असांजे महबूब मुर्शिद करीम खे कामिल सेहत ऐं खिजरी हयात अता फरमाए आमीन जोर सां जो आमीन जो अल्लाह करीम महबूब मुर्शिद करीम जे साहिबजादे असांजे वारी अखियुनि जे ठार काबा व क़िबला सही सैयद अताउल्लाह शाह बादशाह बुखारी हुसैनी के रब करीम कामिल सेहत ऐं खिजरी हयात अता फरमाए रब करीम असांजे हुसैनी शेर जो सुभान अल्लाह जोर सां सुभान अल्लाह जेके जल्दी अल्हम्दुलिल्लाह असांजे मदरसे में मेहमान थियण वारा आहिनि इंशाअल्लाह ताला इहा हिक मुनाफिक के फुल आहे त ही मदरसे खे फिटाए वेंदो ऐं मदरसे खां बिगड़े वेंदो ॿारनि खे पर जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चखे चओ सुभान अल्लाह जल्दी इंशाअल्लाह ताला असांजे हिन ग़रीबाणे कखा ऐं अंगण ते महबूब मुर्शिद करीम जा बचड़ा मेहमान थींदा चओ सुभान अल्लाह अल्लाह करीम साईं जे साहिबजादे काबा क़िबला साईं सैयद नसरुल्लाह शाह बादशाह के भी कामिल सेहत अता फरमाए खिजरी हयात अता फरमाए रब करीम असांजे महबूब मुर्शिद करीम जो सायो असांजे मथां ता देर ऐं जारी अता फरमाए आमीन चओ हाणे मनकबत जे लाइ दावा जान तो नड़े फरमान अली हुसैनी के अचन ऐं महबूब मुर्शिद करीम जी मनकबत बुझान अखिन जो ठार दिल जो चैन मज़ो न आहे अलाए छा थो वात में अखिन जो ठार दिल जो चैन अखिन जो ठार दिल जो चैन अल्लाह करीम इन मदरसे की खिदमत करने वालों के खुसूसन असांजे प्यारे दोस्त मोहतरम नज़ीर हुसैन भुट्टो साहब के रब करीम कामिल सेहत अता फरमाए आमीन चओ अल्लाह साईं जी रिज़्क़ रोज़ी में रहमत बरकत अता फरमाए अल्लाह करीम उन जी उम्र में बरकत अता फरमाए आमीन चओ ऐं रब करीम उन जो तमाम ज़ाहिरी बातिनी परेशानियों तकलीफों हमेशा जे लाइ दूर फरमाए फरमान अली हुसैन सल्लल्लाहु